सकरण मां ख़बर शामिल करियूं था। नूर मोहम्मद जतोई जी रिपोर्ट मुताबिक़ तहफ़ुज़ आइन तहरीक पाकिस्तान जे सॾ ते सकरण में सिंध SUP PTI पारां इमरान खान ऐं माहरंग बलोच समेत ॿियनि सियासी क़ैदियुनि जी आज़ादी लाइ चांडिया पेट्रोल पंप खां सिंध प्रेस क्लब सकरण चौक ताईं एहतजाजी रैली कढी एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते SUP तालके सकरण जे सदर अयूब खोसो, परवेज़ सुमरो, PTI ज़िले बेनज़ीराबाद जे सदर मुजीबुर रहमान लाखो, इलियास जोखियो, शौकत हुसैन मेमण, मोहम्मद खान गदारो, यासीन मल्लाह, PP शहीद भुट्टो जे शौकत भाणजो, शाइर कलंदर बख्श मल्लाह ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त इमरान खान, माहरंग बलोच समेत सियासी कारकुननि खे कूड़ा केस दाख़िल करे क़ैद कयो वियो आहे। इन्हनि चयो आहे त मुल्क खे टोड़ण जी साज़िश थी रही आहे। मुल्क में कानून नाले का बि शइ न रही आहे। हर तरफ़ ज़ुल्म कयो पियो वञे, अदालतनि खे मफ़लूज बणायो वियो आहे। इमरान खान समेत समूरन सियासी कैदियुनि खे के नाल समूरा